ओ जगह वालेकुम अस्सलाम। बड़ा हाल है, अभी सही है। तैयार हैं? अल्हम्दुलिल्लाह, तुम बताओ। अच्छा, चिपको सोए न घणे आदमी? 5 रुपया आहिनि, 10 रुपया आहिनि, किथे कहिड़ो खपे? ना ना चयो रहा ॾिसां थी। टाफियूं आहिनि, टाफियूं? टाफियूं आहिनि, 5 रुपया वारियूं आहिनि, 2 रुपया वारियूं आहिनि। काफ़ी ॾियां? ना 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 टाफियूं सुपारी कहिड़ी कहिड़ी? सुकाना पेप्सी आहे, सभु पयूं आहिनि, 5 रुपया वारियूं आहिनि, 10 रुपया वारियूं आहिनि, 25 पेप्सी रुपया पेप्सी घणे जी खड़ी आहे? पेप्सी 10 रुपया। अच्छा, 10 रुपए? पेप्सी ॾियां? ना ना पेप्सी ना, फ्रूट चवंदी। हेलो। अच्छा, कहिड़ा हाल है? सेव खणी आहे, सेव थूम किलो जी? थूम पटे हथ में ॾींदो आहियां। अच्छा, पटे हथ में? थूम ॾियां? ना ना थूम न खपे। तोखे खपे छा? अॻे त तंग करण ठंडा बरो वो भी तंग